अस्सलामुअलैकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवां शागिर्दन के भलीकार आऊं आया अवां जे इल्म कीमिया जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा ॿारो, अॼु अवां जे साम्हूं जेको मूं वटि टॉपिक आहे उहो आहे असां वटि एवागेड्रो नंबर। एमिडो अवेगेड्रा नाले हिकिड़ो साइंटिस्ट हुयो जंहिं असांखे ही नंबर ॾिनो आहे ऐं उन खां अलावा जॾहिं असां मथियनि क्लासनि में हलंदासीं त उते हिन जो हिकिड़ो लॉ बि आहे जंहिंखे असां एवागेड्रो लॉ पिणु सॾियूं था पिया। एमिडो अवेगेड्रो नाले साइंटिस्ट हुयो असां वटि जंहिं 1811 में इहो नंबर ॾिनो। एवागेड्रो नंबर छा थो ॾसे पियो? एवागेड्रो नंबर असांखे इहो ॾसे थो पियो त हिकु मोल जे अंदरि एटमनि या मॉलिक्यूलन या फार्मूला यूनिटन जे तइदाद खे एवागेड्रो नंबर चइबो आहे। एवागेड्रो एन बि वॾी ए बि वॾी पर उहा थोरी नंढी करे लिखंदासीं। हीअ निशानी आहे असां वटि कंहिंजी एवागेड्रो नंबर जी। हाणे एवागेड्रो नंबर, इहो नंबर केतिरो आहे असां वटि? इहो नंबर आहे असां वटि 6.02 × 10 पावर 23 6.02 ज़रबिया 10 जे मथां पावर सघ 23। इहो असां वटि एवागेड्रो नंबर आहे जेको हिकु मोल जे अंदरि ज़रड़नि जो तइदाद थींदो आहे। पोइ जेकॾहिं हिकु मोल एटम जो आहे त उन में एटमनि जो तइदाद थींदो। हिकु मोल जेकॾहिं मॉलिक्यूल जो आहे त उन में मॉलिक्यूलनि जो तइदाद थींदो। हिकु मोल जेकॾहिं मुरकिब जो आहे त उन में फार्मूला यूनिटन जो तइदाद थींदो। जीअं मिसाल पिया वठूं असां कार्बन जो एटॉमिक नंबर 6 ऐं हुन जो जेको एटमी मायो आहे कार्बन जो उहो 12 असां वटि। कार्बन जो एटमी मायो 12 इहो ॿुधाए थो पियो त इहो कार्बन जो हिकु मोल आहे असां वटि। अहिड़े नमूने सां असां खणूं था पाणीअ जो जेको फार्मूलो आहे उहो H2O आहे ऐं पाणीअ जो जेको मोलर मायो आहे उहो असां वटि 18 ग्राम आहे असां वटि। पाणीअ जो 18 ग्राम मोलर मायो इहो ॾसे थो असांखे त इन में पाणीअ जो हिकु मोल आहे असां वटि। अहिड़े नमूने सां जेकॾहिं असां लूणु खणूं यानी सोडियम क्लोराइड त इन जो मास थींदो असां वटि 58.5 ग्राम। इहो ॾसे थो त इहो बि इन जो हिकु मोल आहे। मोल वारे टॉपिक में असां इहो पढ़ी आयासीं त जंहिंजो जेतिरो मायो आहे उहो उन जो हिकु मोल आहे असां वटि। कार्बन एलिमेंट आहे त इन जो हिकु मोल 12 ग्राम। हाणे एलिमेंट आहे त इन जे हिकु मोल जे अंदरि एटम काउंट थींदा असां वटि उहे केतिरा हूंदा? 6.02 × 10 पावर 23 एटमनि जो तइदाद। यानी कार्बन जे 12 ग्रामनि में यानी हिकु मोल जे अंदरि एटम थींदा 6.02 × 10 पावर 23। अहिड़े नमूने सां पाणी जंहिंजो मास असां वटि 18 ग्राम आहे, मॉलिक्यूली मायो आहे, इन जे अंदरि एटमनि जो तइदाद 6.02 × 10 पावर 23। हाणे पाणी मॉलिक्यूल आहे असां वटि, एटमनि जो तइदाद हिते न थींदो बल्कि इन में छा थींदो असां वटि मॉलिक्यूलनि जो तइदाद। यानी पाणीअ जे 18 ग्राम यानी हिकु मोल, इन हिकु मोल में हेतिरा मॉलिक्यूल थींदा आहिनि। अहिड़े नमूने सां जॾहिं लूणु यानी सोडियम क्लोराइड खणंदासीं इन जो मास असां वटि 58.5 ग्राम फार्मूला मायो आहे, इहो हिकु मोल जे बराबर आहे। हिकु मोल यानी इन जे अंदरि में 6.02 × 10 पावर 23 इहे थींदा फार्मूला यूनिट। छाकाणि त सोडियम क्लोराइड यानी लूणु असां वटि मुरकिब आहे। जेकॾहिं एलिमेंट ॻोल्हणा आहिनि असांखे
एलिमेंट जे अंदर एटम जो तइदाद ॾिसणो आहे त पोइ उन जे लाइ एटॉमिक मास, मॉलिक्यूल जी ॻाल्हि थी अचे पई त पोइ मॉलिक्यूली मायो, कंपाउंड यानी मुरक्कब जी ॻाल्हि थी अचे पई त पोइ असां वटि फार्मूला मायो। सभिनी में ज़रड़नि जो तइदाद, पार्टिकल्स जो तइदाद साॻियो रहंदो आहे असां वटि। एटम जो मायो आहे त पोइ उन में एतिरा एटम हूंदा, मॉलिक्यूल जो मायो आहे उन में ओतिरा ई मॉलिक्यूल हूंदा, फार्मूला यूनिट यानी फार्मूला मायो आहे मुरक्कब आहे त उन में एतिरा असां वटि फार्मूला यूनिट हूंदा। हाणे एवोगैड्रो नंबर जी मदद सां असां ज़रड़नि जो तइदाद ॻोल्हे सघूं था पिया, यानी ज़रड़नि जो तइदाद। इन जे लाइ इहो फार्मूलो फाइंड आउट थींदो असां वटि। ज़रड़नि जो तइदाद कीअं ॻोल्हींदासीं असां? इन जो फार्मूलो कहिड़ो आहे असां वटि? फार्मूला आहे मोल ज़रबिया अवोगैड्रो नंबर, यानी मोल खे जेकॾहिं अवोगैड्रो नंबर सां असां मल्टीप्लाई कराईंदासीं त असांखे ज़रड़नि जो तइदाद मिलंदो, यानी नंबर ऑफ पार्टिकल्स मिलंदा। पार्टिकल्स मां मुराद एटम थी सघनि था, पार्टिकल्स मां मुराद मॉलिक्यूल बि थी सघनि था, पार्टिकल मां मुराद फार्मूला यूनिट बि थी सघनि था। उहा ॻाल्हि मुनहसिर करे थी इन शइ ते त असांखे मोल छा जा मिलिया आहिनि। जेकॾहिं एलिमेंट जा मिलिया आहिनि त पोइ एटम जो तइदाद, मॉलिक्यूल जा मिलिया आहिनि त पोइ मॉलिक्यूल जो तइदाद, मुरक्कब जा मिलिया आहिनि त पोइ फार्मूला यूनिट जो तइदाद, यानी ज़रड़नि जो तइदाद, नंबर ऑफ पार्टिकल्स फाइंड आउट करण फार्मूलो असां वटि इहो आहे मोल इनटू अवोगैड्रो नंबर, यानी इहो हुयो अॼु असां वटि एवोगैड्रो नंबर जे मुतइलिक़। उम्मीद पियो कयां त तव्हांखे इहो टॉपिक सम्झ में अची वियो हूंदो। थैंक यू वेरी मच।